असीं मौजूद आहियूं बाडर शहर जे हैदर चौक ते जिथे तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जी रैली कढी वई आहे ऐं जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां जेका इहा शानदार रैली कढी वई आहे उते मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु। फ्रांस वारनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में गुस्ताखी कई आहे। न सिर्फ़ गुस्ताखी कई आहे बल्कि गुस्ताखाना खाका शाया करे उहे दीवारनि ते हया अथऊं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खाके बनाकर और हुकूमती सरपरस्ती के अंदर बनाकर और दीवारों पर चस्पा किए गए हैं। ये बहुत ही काबिल मज़म्मत ये इनकी हरकत है। असा मुसलमान उन गुस्ताखीअ ते मुसलमाननि जी हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त इन फ्रांस सां मुकम्मल सफ़ारती लाॻापा ख़त्म कया वञनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक रोडनि ते निकिरी करे इहो मुतालबो था कयूं त फ्रांस सां पंहिंजा सफ़ारतखाना नाता टोड़िया वञनि। उन्हनि जो चवणु आहे त असीं हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त फ्रांस सां जेके लाॻापा आहिनि फ्रांस में जेको पाकिस्तानी सफ़ीर आहे उनखे वापसि कयो वञे ऐं फ्रांस जो जेको हिते सफ़ीर आहे उनखे हितां निकाली ॾिनी वञे। कैमरामैन सरताज इदरीस सां गॾु जावेद मंजूने जो सिंध टीवी न्यूज़।